अस्सलाम वालेकुम। सवाल ऐं जवाब जी वीडियो सां गॾु हाज़िर आहियां। कुझु सवाल जमा थी विया हुआ जेके तव्हां मां कुझु माण्हुनि पुछिया आहिनि, उन जा नाला मां खणां थी ऐं उन्हनि जो जवाबु ज़ाहिर आहे डिटेल में ॾियणो आहे, तंहिंजे करे उन जे लाइ हिन वीडियो खे मां सोचियो आहे, चूंडियो आहे। ऐं हिन वीडियो ठाहिण जो अहिड़े क़िस्म जूं वीडियोज़ ठाहिण जो मक़सदु ई इहो आहे त मां जंहिंजो जवाबु तफ़सील सां ॾियणो हुजे त उहो ॾेई सघां, छो त लिखी करे ऐं टेक्स्ट करे मुंहिंजे वस जी ॻाल्हि ई न आहे। ऐं जेको माण्हू चवण में एक्सप्रेस करे सघे थो पंहिंजूं फीलिंग्स साम्हूं अची, उहो लिखण में नथो करे सघे। ठीकु आहे। सो सभिनी खां पहिरियों अली मज़हर व्लॉग्स इहे पुछनि था मूंखां त मां हैदराबाद में केतिरो अरसो रही आहियां ऐं नंढपण किथे गुज़ारियो आहे। नंढपण मुंहिंजो ॻोठु आहे जिंदो देरो, जेको अचे त डिस्ट्रिक्ट शिकारपुर में थो, पर शिकारपुर शहर सां असांजो कुझु ख़ासि वास्तो न रहियो आहे। असांजो तालीम सॼी लाड़काणे में थी। सो नंढपण ॻोठ में गुज़ारियो, प्राइमरी ताईं उते पढ़ियमि, पोइ मैट्रिक, पोइ कॉलेज ताईं जेको आहे लाड़काणे में। त मुंहिंजो नंढपण ईअं इन्हनि ॿिनि जायुनि ते गुज़रियो आहे। उन खां सवाइ त मां हैदराबाद में केतिरो अरसो रहियसि, त हैदराबाद मां वई हुअमि शादी खां पोइ, त मां उते तक़रीबन मुंहिंजो ख़्यालु आहे कुझु 26-27 साल टोटल मां गुज़ारिया हूंदा। एग्ज़ैक्ट मूंखे यादि कोन्हे, हिसाबु कयां त पोइ शायदि उहो पूरो यादि बि अची वेंदो, पर तक़रीबन एतिरो अरसो मां हैदराबाद में रही आहियां। ऐं जंहिं मां 21 साल मां सेंट बोनावेंचर्स हाई स्कूल कासमाबाद ब्रांच में एज़ टीचर गुज़ारिया। कराची शिफ्ट थियण महिल मां उतां रिज़ाइन करे आयमि। ठीकु आहे। ॿियो आहे मज़हर अली चन्ना। मज़हर अली चन्ना इहो था पुछनि त मां व्लॉग कीअं ठाहींदी आहियां ऐं कहिड़ी मुंहिंजी कैमरा आहे, कहिड़ी ऐप मां यूज़ कंदी आहियां, ऐं सॼे ॾींहं जा सुबुह शाम जा जेके टुकड़ा टुकड़ा मां भरियां थी, मां उहो कीअं थी भरियां। हू व्लॉग ठाहिणु चाहे थो, मूंखां मुंहिंजो एक्सपीरियंस पुछे थो। सो मज़हर अली मां व्लॉग, पहिरीं ॻाल्हि त मुंहिंजी जेका कैमरा आहे, मुंहिंजो जेको फ़ोन आहे उन जो ई कैमरा आहे मुंहिंजो इन्फिनिक्स, ऐं उन जी जेका आहे रिज़ल्ट उनजो ॾाढो सुठो आहे। माइक बि उहो आहे, सभु कुझु आहे। मूं वटि कुझु बि एक्स्ट्रा कोन्हे सवाइ हिकिड़े ट्राईपॉड जे। फ़ोन आहे मुंहिंजो, इहो ई सभु कुझु आहे मुंहिंजो। ठीकु आहे। ऐं सॼे ॾींहं में जेके मां नंढियूं नंढियूं क्लिप्स भरींदी रहंदी आहियां, उन्हनि खे मां राति जो वेही हिन महिल वेही एडिट कंदी आहियां ऐं उन्हनि सभिनी खे ॻंढींदी आहियां, जॉइन कंदी आहियां। उन जे लाइ मां ऐप यूज़ कंदी आहियां InShot, INSHOT, InShot ऐप जेका तव्हां डाउनलोड कयो, उन में तव्हांखे इलाही सारी वैरायटी थी मिले। त उन में कुझु म्यूज़िक बि उन्हनि जो पंहिंजो आहे जेको तव्हां ऐड करे था सघो, ऐं फ़ोटोज़ मां वीडियो ठाहे था सघो, वीडियोज़ जा टुकड़ा जॉइन करे था सघो, एडिट करे था सघो। आवाज़ अगरि तव्हांखे ओरिजिनल जेको वीडियो में भरियल आहे उहो नथो खपे, मथां तव्हांखे वॉइस ओवर करिणो आहे, उहा बि उन में सहूलियत आहे। ऐं ॿियूं अलाए केतिरियूं केतिरियूं सहूलियतूं आहिनि जेके अञा ताईं मां सभु उन मां न खयूं आहिनि। त मुंहिंजी पंहिंजी फ़ोन जो कैमरा, मुंहिंजी फ़ोन में सॼे ॾींहं जूं नंढियूं नंढियूं क्लिप्स रिकॉर्ड थींदियूं आहिनि, ऐं InShot ऐप जे ज़रिए मां उन्हनि खे जॉइन कंदी आहियां, ऐं जेका बि मुंहिंजी एडिटिंग हूंदी आहे उन में थींदी आहे। ऐं कुझु एडिटिंग अहिड़ी आहे जेका कंप्यूटर ते करणी पवंदी आहे मूंखे, छो त उहा मूंखे फ़ोन में न ईंदी आहे। यानी जीअं एंड स्क्रीन हणणु या आई बटन में असांखे काई वीडियो ॾियणु चाहियूं था, त उहे सभु वरी मां पंहिंजे कंप्यूटर ते कंदी आहियां। उन खां सवाइ कोमल मूंखां पुछनि थियूं त पंहिंजी मील प्लैनिंग ॿुधायो, त तव्हां मील प्लैनिंग कीअं कंदा आहियो, ऐं होम मैनेजमेंट ते बि कुझु टिप्स ॾियो। होम मैनेजमेंट ते मुंहिंजे ख़्याल में रोज़ानो जेके मां वीडियोज़ ठाहियां थी, उन में कुझु न कुझु त टिप्स हूंदियूं ई आहिनि न। घरेलू कमकार जेके रोज़मर्रा जा आहिनि, रोज़ानी ज़िंदगीअ में असां कीअं था घर हलायूं, कीअं थो कमकार थिए, उहो कुझु न कुझु टिप्स हूंदियूं आहिनि। पर तव्हां चओ था त मां स्पेशली बि तव्हांखे कुझु न कुझु ज़रूरु ॿुधाईंदमि। उन खां अलावा मील प्लैनिंग मां कोई ख़ासि तौर ते सोचे करे न कंदी आहियां। मुंहिंजो इहो मुंहिंजी ज़ाती राय में, मुंहिंजे ख़्याल में त सब्जियूं ऐं दालियूं असांजे खाधे में घणियूं हुजणु खपनि, उहे मां ऐड कंदी रहंदी आहियां। तव्हां मुंहिंजी वीडियोज़ बि ॾिसंदा हूंदव। उन खां सवाइ ॾही, योगर्ट असांजे रोज़मर्रा खाधे में ज़रूरु हुजणु खपे। ॾिसो, जीअं मिसाल जे तौर ते मुंहिंजी धीउ खीर न पीअंदी आहे, पर उहा ॾही इलाही खाईंदी आहे। यानी को ज़रियो हिकिड़ो आहे जेको कैल्शियम जो सोर्स हिकिड़ो ज़रूरी आहे ज़िंदगी में। ऐं तव्हांखे ख़बर हुजे
त खीर खां वधीक ॾहीअ में कैल्शियम आहे। त इहो मुंहिंजो आहे ख़्यालु। ऐं उनखां सवाइ असां जीअं त मच्छी गोश्त खाईंदा आहियूं त मच्छी ऐं चिकन असांजे खाधे में लाज़मी शामिलु हूंदो आहे, ऐं रेड मीट असां घटि खाईंदा आहियूं। त फ्रूट, सब्जियूं, दालियूं ऐं ॾही, इहा शयूं रोज़ानो असांजे खाधे जो लाज़मी हिसो आहिनि मुंहिंजे घर में। यानी इहा मुंहिंजी कोशिशि हूंदी आहे, इहो मां पंहिंजे इरादे सां ईअं कंदी आहियां त हे शयूं जेके आहिनि खाधे में लाज़मी विझणु खपनि। पोइ इन सां मूंखे बाक़ी फ़र्क़ु न पवंदो आहे त कहिड़े टाइम ते कहिड़ी शइ खाधीसीं। या हिकिड़ो त बीइंग अ सिंधी या हिकिड़ो लाड़काणे पासे जो इंसानु हुजण जी हैसियत में, या सिंधु दरिया जे किनारे ते रहण वारे जी हैसियत में, त चांवर हिकु टाइम खाइणु असांखे ज़रूरी हूंदा आहिनि। अगरि हिकु टाइम असांजे खाधे में चांवर न हुजनि त असांखे मज़ो न ईंदो आहे। पोइ कॾहिं उहे सादा चांवर हुजनि, या पुलाउ हुजे, या अहिड़े क़िस्म जी का बि शइ हुजे, या उहे चाइनीज़ राइस हुजनि, अहिड़ी तरह सां। त ॾींहं में हिकिड़ो टाइम चांवर असां ज़रूरु खाईंदा आहियूं। ॾही, सब्जियूं, भाॼियूं, फ्रूट, दालियूं, इहे असांजे खाधे में लाज़मी हुजनि। बसि मुंहिंजी टोटल प्लैनिंग जेका आहे इहा हूंदी आहे। ऐं ॾही बि मुंहिंजी होममेड हूंदी आहे, मां घर में ई ॼमाईंदी आहियां। उहा तव्हांखे मुंहिंजे वीडियोज़ तां मां मिली सघे थी, होममेड योगर्ट बाय नसरीन वफ़ाई, ठीकु आहे। सो उनखां अलावा जेके तव्हां चओ था होम मैनेजमेंट टिप्स, त मैनेजमेंट त हर हंधि करणी थी पए। किचन मैनेजमेंट अलॻि आहे, त वार्डरोब मैनेजमेंट अलॻि आहे, त ग्रॉसरी मैनेजमेंट अलॻि आहे। त तव्हां कहिड़े सिलसिले में स्पेशली पुछणु चाहींदव त उनजे बारे में मां ज़रूरु तव्हांखे कुझु टिप्स ॾेई सघां थी। त ईअं त होम त मतिलबु किचन, टॉयलेट, बेडरूम, वार्डरोब, लाइब्रेरी, असांजो गार्डन एरिया जेको आहे, गार्डन त कोन्हे पर मां उनखे गार्डन एरिया चवंदी आहियां। त ईअं हिकिड़ी जाइ जे लाइ, हिकिड़े रूम जे लाइ लाउंज आहे असांजो, ॾाकण असांजी स्टेयर्स, त हिकिड़ी शइ जी मैनेजमेंट अलॻि आहे। त तव्हां स्पेशली कहिड़े बारे में पुछणु चाहींदव त मां उन बारे में तव्हांखे ॿुधाईंदमि। अगरि इहो थोरो पंहिंजो इहो क्वेश्चन क्लियर कयो त मूंखे आसानी थी वेंदी। बाक़ी मुंहिंजे ख़्याल में त मील प्लैनिंग जो तव्हांखे जवाबु त प्रॉपरली मिली वियो आहे यकीनन। सो इहे कुझु सुवाल हुया जिन जे लाइ ज़रूरी हुयो त मां वीडियो ठाहे करे जवाबु ॾियां, छो त एतिरो मां लिखी कोन पई सघां। उनखां अलावा आख़िर में जीअं त हाणे मज़हर अली चना मूंखां पुछो व्लॉग कीअं ठाहींदी आहियां, त कुझु माण्हू मूंखां यूट्यूब जे बारे में बि पुछनि था, यूट्यूब जे चैनल खे ग्रो करण जे बारे में। त मुंहिंजे ख़्याल में इहो त हिकिड़ो ई सुवाल थी वेंदो पूरे वीडियो जे लाइ। त इहा वीडियो मां इंशाल्लाह सुभाणे ताईं वरी अपलोड करे वठंदमि, जल्दी, मुंहिंजो प्रॉमिस आहे तव्हां सां, ठीकु आहे। सो मूंखे उमेदु आहे त अली मज़हर व्लॉग्स, मज़हर अली चना ऐं कोमल तव्हांखे तव्हांजे सुवालनि जा जवाब मिली विया हूंदा, ठीकु आहे। सो प्लीज़ कमेंट ज़रूरु कजो, मूंखे ॿुधाइजो छा तव्हां सेटिस्फाई थिया आहियो या न, या अञा कुझु वधीक पुछण जी ज़रूरत आहे त बिल्कुलु पुछी सघो था। ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सलामत हुजो। अल्लाह भाई।